मुंहिंजो नालो आहे राहुजा रिया अमित कुमार। मां पहले दर्जे में पढ़ंदी आहियां। मुंहिंजे स्कूल जो नालो आहे हेमू कॉलोनी प्राइमरी स्कूल। मां हिते हिकु बेटा सुञाणींदमि जंहिंजो नालो आहे हिकिड़ी हुई बानी सानंग जी हुई नानी, सानंग जी हुई नानी, साॾे घर जी हुई ॾाॾी, साॾे घर जी हुई ॾाॾी, सापुते जी हुई काकी, सापुते जी हुई काकी, ऐं चीते जी हुई चाची, ऐं चीते जी हुई चाची, साभौरे जी भेण, साभौरे जी भेण, ऐं मां कोड़ीअ साहुई सेण जी ससु जंहिंते हले न कंहिंजो हसु, साहुई सेण जी ससु जंहिंते हले न कंहिंजो हसु, हिकराणी